दोस्तों तव्हांजो उम्मीदूं पूरियूं थी वियूं। तव्हां यको लगातार कमेंट कंदा हो त मूसा ऐं सिजावल जी जोड़ी हुजे पंहिंजा वेरी में। ईअं ई थियो, मूसा बि एंटर थी चुको आहे इन ड्रामे में ऐं सिजावल बि। ॿिन्ही जी शूटिंग कल्ह जे ॾियारे काफ़ी सीन शूट कया विया, जंहिंमें मूसा बि ज़बरदस्त कुहाड़ीअ सां नवां सीन शूट कराया ऐं सिजावल ख़ान यानी उर्फ़ हाजन प्रेमी उर्फ़ सिजावल ख़ान बि बहितरीनु सीन शूट कराया। दोस्तों हाणे ही ड्रामो 1 नंबर वेंदो। मां तव्हांखे पहिरियों चयो हो सिजावल सां गॾोगॾु यानी हाजन प्रेमी सां गॾोगॾु अगरि मूसा न हुयो हिन ड्रामे में, हीउ ड्रामो कामयाबु न थींदो, पर हाणे कामयाबु थी वेंदो। छो त मूसा यानी लाला रफ़ीक हिकु वॾो नालो आहे, बहितरीनु अदाकार आहे, उनजी व्यूवरशिप वरी घणी आहे। उन सां गॾोगॾु अहमद अली शेख, अज़ीज़ कंबराणी, ख़ुदि असगर चौधरी, एस भट्टी, मज्जू लाड, ख़ुदि हाजन तेवणो, लाला रफ़ीक, ज़हूर साहब, सुठा सुठा सभु अदाकार सीनियर अदाकार आहिनि। सतार नोहानी साहब, थी सघे थो अॻिते हली मतिलबु असद कुरैशी खे बि एंट्री मिले इन ड्रामे में। बाक़ी दोस्तों ही ना ड्रामो हाणे 1 नंबर वेंदो, छो त मूंखे इंतज़ारु हुयो इन अपडेट जो। कल्ह ई मां अपडेट ॾेई छॾी पंहिंजे फेसबुक पेज ते, त बाबा जेको आहे अदाकार लाला रफ़ीक उर्फ़ मूसा जी एंट्री थी चुकी आहे। मुंहिंजे पेज ते उहा पोस्ट ॾाढी वायरल बि थी आहे। कल्ह ई साम्हूं वारी तस्वीर मूं शेयर कई हुई। हाणे कल्ह सुठा सीन शूट कया विया आहिनि। हाणे तव्हां इंतज़ारु कयो बसि, हाणे टेंशन न कयो। हीउ ड्रामो वॾो कामयाबु ड्रामो आहे ऐं वॾो ड्रामो कामयाबु थींदो ऐं इन जी हज़ारनि में व्यूवरशिप वेंदी सिर्फ़ु मूसा जे करे। माण्हू मूसा खे वॾो यादि कंदा हुया तकरार ड्रामे खां पोइ ऐं लगातार कमेंट कंदा हुया। उन्हनि जी ख़्वाहिश पूरी थी वई। कमेंट में ॿुधाइजो, तव्हां पंहिंजी राय ज़रूरु आगाह कजो।